तुंहिंजी रमज़ सुहिणा मां छा सम्झां, इक़रार हुआ इनकार हुआ। मीर अली नवाज़ ख़ान नाज़। मीर अली नवाज़ ख़ान नाज़ तालपुरे जो जनमु 9 अगस्त 1884 ते कोटडेजीअ में थियो। 13 फरवरी 1921 ते मसनद नशीं थियो। शुरूआती तालीम कोटडेजीअ में मखदूम अल्लाहबख्श अब्बासी ऐं मौलाना शहाबुद्दीन शाह हालाणीअ वारनि खां हासिलु करे चीफ्स कॉलेज लाहौर में दाख़िला वरिताईं। बाद में 9 महीना विलायत में रही वधीक तालीम हासिलु कयईं। मीर साहब जी हुकूमत जा पहिरियां 6-7 साल सुठा गुज़रिया। बाद में मीर साहब ओचितो इश्क में अची सभु कुझु मुहबत में लुटाईंदो रहियो। पाण निहायत हलीम ऐं सादी तबियत वारो इंसानु हो। संदसि आमदनीअ जो वॾो हिसो फ़क़ीरनि ऐं मिसकीननि ते ख़र्च थींदो हो। वॾो सख़ी, आशिक़ मिज़ाज ऐं आला दर्जे जो शाइर हो। सिंधी, सराइकी ऐं उर्दूअ में शाइरी कयईं। संदसि 13 तसनीफ़ूं आहिनि जिन में ख़ुलवत इश्क, तूफ़ानी इश्क, आतिश इश्क, बयाज़ नाज़, गुलदस्ता नाज़, कलियात नाज़, सियाहत यूरप, दास्तान लैला मजनू ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। ख़ैरपुर रियासत जे वाली मीर अली नवाज़ ख़ान नाज़ ऐं इक़बाल बेगम उर्फ़ बालीअ जे इश्क जो दास्तान अनोखी तारीख़ जो हिसो आहे। मीर अली नवाज़ जी हुकुमरानीअ में रियासत ख़ैरपुर में रियासती दस्तावेज़, पघार जूं टिकलियूं, सिक्का, सरकारी मुलाज़मनि लाइ सर्विस बुक ऐं पेंशन फार्म जारी ऐं राइज कया विया। संदसि शाइरीअ खे तमामु घणनि फ़नकारनि ॻायो आहे। मीर अली नवाज़ ख़ान नाज़ 1935 में वफ़ात कई। संदसि लाश अमानत तौरु कुझु वक़्तु कोटडेजीअ जे इमाम बारगाह में रखियो वियो, जेको बाद में करबला मौला ॾांहुं मोकिलियो वियो। इश्क़ हाणे कजे कंहिं सां जान जो जाना न रहियो।